मुखालिफ धुर वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ जी कामयाबी लाइ सरगर्म आहे ऐं नंबर गेम पूरी करण तरफ़ वधंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सरकार कराइण लाइ संदसि टिनि इत्तेहादी पार्टियुनि काफ लीग, MQM ऐं बलोचिस्तान अवामी पार्टी खे हामी बणाए वरितो आहे। जहांगीर तरीन ग्रुप खे भी काफ लीग ज़रिए पंहिंजो करण जूं कोशिशूं जारी आहिनि। ॾींहं ॿिनि में सूरतहाल वाज़िह थी वेंदी। सिंध टीवी न्यूज़ जे न्यूज़ डेट नेटवर्क जे गॾियल कयल ॼाण मूजिबि मुखालिफ धुर जा बेतमादी रिथ जी कामयाबी लाइ राब्ता जारी आहिनि। अपोज़िशन वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सरकार कराइण लाइ संदसि टिनि इत्तेहादी पार्टियुनि काफ लीग, MQM ऐं बाप जा शर्त मञे वरिता आहिनि। ज़रियनि वटां मिलियल ॼाण मूजिबि मुखालिफ धुर MQM जा समूरा मुतालबा मंज़ूर करे वरिता आहिनि। ज़रियनि मूजिबि आसिफ ज़रदारी MQM खे सिंध हुकूमत में शामिल करण लाइ तयार थी वियो आहे। MQM जे बहराड़ी ऐं शहरी इलाइक़नि बाबति मुतालबनि ते अमल थींदो। मर्कज़ ऐं सूबे में मुतहिदा जो हिसो हूंदो। ज़रियनि मूजिबि सिंध जे गवर्नर जो उहिदो भी MQM खे ॾियण ते गौर शुरू कयो वियो आहे। ज़रियनि मूजिबि मुस्लिम लीग नून ऐं JUI फ़े तजवीज़ कयल मुआहिदे जूं ज़ामिन हूंदियूं। MQM सां राब्तनि दौरान अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी मौक़िफ़ अख़्तियार कयो त हू माज़ी में इत्तेहादी रहिया आहिनि। वॾे मक़सद लाइ क़ुर्बानी ॾिनी वेंदे। MQM खे इत्तेहादी बणाइण वारी ख़बर जे बिलावल भुट्टो ज़रदारी जी प्रेस कॉन्फ्रेंस दौरान ॿोली ज़रिए भी तस्दीक थी वई आहे। संदसि चवणो हुयो त PP ऐं MQM खे साज़िश तहत हिक ॿिए खां परे रखियो वियो। ॿई पार्टियूं हिक एजेंडा ते गॾु थी सघनि थियूं। पाण में हथ मिलाइण सां अवाम खे मसइलनि मां कढी सघूं था। विढ़ंदासीं त ॿिया फ़ाइदो वठंदा। सिलेक्टेड खे कढण लाइ हर कंहिं सां हथ मिलाईंदासीं। होॾां PP ऐं मुस्लिम लीग नून चौधरी परवेज़ इलाही खे पंजाब जो वॾो वज़ीर बणाइण ते इत्तफ़ाक़ करे वरितो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त मुखालिफ धुर जी ॿिनि वॾियुनि पार्टियुनि पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून खे पंजाब असेंबली जे स्पीकरशिप ॾियण ऐं मुस्लिम लीग काफ जे सदर चौधरी परवेज़ इलाही खे पंजाब जो वॾो वज़ीर बणाइण ते इत्तफ़ाक़ थी वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त चौधरी परवेज़ इलाही खे पंजाब में वॾे वज़ीर जो उम्मीदवार नामज़द करण जे बदिले में हुकुमरान इत्तेहाद मुस्लिम लीग काफ, MQM ऐं बाप पार्टी गॾियल तौर ते वफ़ाक़ में बेतमादी जी रिथ में अपोज़िशन जी हिमायत कंदियूं। ज़रियनि जो चवणु आहे त टिनी वॾनि जी गॾिजाणी में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी बेतमादी रिथ जी हिमायत न करण जी धमकी ॾींदे चयो त वॾे मक़सद लाइ नंढी क़ुर्बानी ॾियणु घुर्जे। कुझु ई महीननि जी ॻाल्हि आहे। आसिफ अली ज़रदारी मौलाना फज़ल रहमान नून लीग खे ख़ातिरी कराई त काफ लीग पंजाब में संदनि ख़िलाफ़ को क़दम न खणंदी। ॿिए पासे मुस्लिम लीग काफ जे अॻवान चौधरी परवेज़ इलाही अपोज़िशन जो साथ ॾियण जो इशारो ॾिनो आहे। काफ लीग अॻवान ऐं पंजाब असेंबली जे स्पीकर चौधरी परवेज़ इलाही जो चवणु आहे त इन ॻाल्हि ते इत्तफ़ाक़ थी वियो आहे त मौजूदा असेंबलियूं पंहिंजो मुद्दो पूरो कंदियूं। इस्लामाबाद में मुस्लिम लीग काफ जी पार्लियामानी पार्टीअ जो इजलास थियो, जंहिंजी सदारत चौधरी शुजात हुसैन ऐं चौधरी परवेज़ इलाही कई। इजलास में बलोचिस्तान अवामी पार्टी, MQM ऐं तरीन ग्रुप सां राब्तनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं, जॾहिं त बेतमादी रिथ ऐं सियासी सूरतहाल ते सलाह मशवरा कया विया।